नाज़रीन, कादरपुर जे कचे वारे इलाक़े ॻोठ रईस अख्तियार चाचड़ में सकाफ़ती मच कचेरी मुनक़द कई वई। रात जे थधड़े पहर में सारी रात सुरनि जी वर्खा थींदी रही, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाननि, अदीबनि, शाइरनि वॾी अंग में शिरकत कई। मच कचेरीअ में फ़नकारनि तौफ़ीक़ अब्बास, शरीफ़ अब्बास, मोर अली सुमरो, अमजद मिराणी, काशिफ़ अली सुमरो ऐं ॿियनि बेत सिंध जा कलाम ॿुधाए वेठल माण्हुनि खे वाह वाह कराए छॾी। कादरपुर जे कचे वारे इलाक़े ॻोठ रईस अख्तियार चाचड़ में रईस अनवर चाचड़, रईस भूरल चाचड़, रईस ज़ैनुल चाचड़ जी मेज़बानी हेठि मच कचेरीअ जो इनक़ाद कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि चीफ मुक़दम रईस ज़हूर चाचड़, कादरपुर यूसी चेयरमैन गुलाम मुर्तज़ा भुट्टो, रईस कुदरतुल्लाह चाचड़, हाफ़िज़ अब्दुर रहमान चाचड़, डॉक्टर हक नवाज़ शाहली चाचड़ समेत ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शाइरी अदीबनि अॻवान ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि कचे तोड़े पके में सिंध खे भेटा पेश करण लाइ सकाफ़ती मच कचेरी मुनक़द कयूं पियूं वञनि। ऐं वधीक चयो त सकाफ़ती मच कचेरी अॼु बि कचे में बरक़रार आहिनि। ओॾां मच कचेरीअ में आयल मोहसिन अदीबनि, सियासी समाजी अॻुवाननि जो चवणु हो त सिंध जे सकाफ़त काफ़ी साल पुराणी आहे, जेका अॼु बि ज़िंदा आहे। वधीक पेश आहे ज़ुल्फ़कार अली सुंदराणीअ जी हीअ रिपोर्ट। ही तमाम सुहिणा चेहरा गजानी ऐं पंहिंजे अजरकनि सां, टोपियुनि सां ऐं पंहिंजी सिंधी सकाफ़त खे उजागर था कनि। मच कचारियूं सिंध जी रवायतियूं आहिनि। असांजी सिंध जेका आहे तमामु पुराणी तहज़ीब रखंदड़ आहे ऐं सिंध जेका आहे तमामु हिकिड़ो रवायतियुनि जो ऐं अमन जो घर रही आहे। हीअ असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयूं था। हीअ सभु दोस्त इन सिलसिले में गॾिया आहिनि ऐं मच कचारियूं हिते थींदियूं रहंदियूं नी ऐं इंशाअल्लाह अॻिते बि थींदियूं रहंदियूं जेसीं ता क़यामत ताईं। ऐं असांखे दुनिया खे इहो पैगाम ॾियणो आहे त असांजी सिंध हिकु अमन जी ऐं प्यार जी धरती आहे ऐं असां अमन ऐं सुकून चाहियूं था ऐं असां पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजी तहज़ीब सां, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजे लिबास सां प्यार कयूं था। इहे सभु उन जूं कड़ियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह इहे क़ाइमु दाइमु रहंदियूं। नवां चेहरा ऐं नवां दोस्त शरीक थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह इहे असांजी सकाफ़त खे क़ाइमु रखंदा ऐं इहो मैसेज वञे थो ऐं पूरे पाकिस्तान में असांजा ॿाहिराड़ियुनि में प्रोग्राम थियनि था, शहर में बि थियनि था। इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम थींदा त मोहबत हमेशह वधंदी रहंदी। हे बग़ैर कंहिं सियासी या बग़ैर कंहिं जे हे प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिं दोस्तनि रखियो आहे। हे सॼे दोस्त ऐं भाइर आहियूं पाण में ऐं जेके बि वेठा आहियूं इंशाअल्लाह मोहबत सां ई वेठा आहियूं ऐं मज़ो वठूं था हिन मच कचारी जो। अहिड़ियूं मच कचारियूं थींदियूं रहंदियूं त मोहबत वधंदी, नफ़रत ख़तमु थी वेंदियूं इंशाअल्लाह। महिरबानी। जीअं त असांजो चीफ मुक़दम रईस ज़हूर रहमान चाचड़ साहब पहुतो आहे, उन खां बाद में यूसी जो चेयरमैन मीर मुर्तज़ा भुट्टो, डॉक्टर हक नवाज़ चाचड़ ऐं तमामु ओरे परे खां कुझु महिमान खां धकोटक में आयल आहिनि, ओरे परे खां महिमान आयल आहिनि। तमामु मुंहिंजी वॾियूं महिरबानियूं जो हू कदम भरे मूं मिसकिन जे तरीक़े ते आया। असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे छो त हीअ अजरक टोपी जो ॾींहुं आहे, इहो असांखे ईद खां वधीक आहे। हीअ असांखे मल्हाइणु घुरिजे ताकी ॿियनि मुल्कनि खे ख़बर पए त बाबा हिते बि सिंधी क़ौम आहे, छो त 50,000 साल पुराणी हुनजी तहरीक आहे। इन करे असां चवंदा मल्हाए। नौजवान खे बि गुज़ारिश कंदुमि त इहो वधनि, अॻियां अचनि ऐं हिन प्रोग्राम में शामिलु थियनि। असां वटि 4 कदम भरे आया नी, बाक़ी असांखे वॾी महिरबानी आहे जेका आया नी। हे पुराणी हलंदड़ आहे, इंशाअल्लाह ताला क़यामत तोणी हलंदी रहंदी, इंशाअल्लाह ज़िंदा रहंदी। वॾी मच कचारी भी आहे। 4 रूह आया आहिनि अछनि ॼाणे वारा दोस्त भाइर अज़ीज़, असां शुक्र अलहमदुलिल्लाह जो कयूं था पिया। घुरे पे घुर कई पर जहां रहंदे जान सां, वापारी पे वेड़िस पर पको कयईं पाण सां, नेणनि सां निहारे यार पास कयईं प्यार सां, अहिड़े जवान सां पोइ मुंहुं छो न मिलाइजे। ऐं ही तमामु सुहिणा